अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गडावा या संझा सैयद हल्दा से हेडलाइंस तरफ। वज़ीर आज़म के बयान ते चीफ इलेक्शन कमिश्नर की सदारत हेठ इजलास। इलेक्शन कमिश्नर पारां वज़ीर आज़म के बयान ते दुख जो इज़हार। इलेक्शन कमिशन जो चवणु आहे त वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जे बयान ते दुख पहुतो। फ़ैसलनि ते कंहिंखे एतिराज़ आहे त आईनी रस्तो इख्तियार कयो वञे। कंहिंजी ख़ुशी ख़ातिर आईन ऐं क़ानून खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। हर सियासी जमायत ऐं शख़्स में शिकस्त मञण जो जज़्बो हुजणु घुरिजे। क़ौमी असैम्बली जो इंतहाई अहम इजलास सुभाणे थींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान आइन जे आर्टिकल 51 जी शिक़्क़ 7 तहत ऐवान खां एतमाद जो वोट वठंदो। एतमाद जो वोट हासिल करण खां पोइ सदर जी मंज़ूरी सां वज़ीर आज़म पंहिंजो उहिदो बरक़रार रखी सघंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी असैम्बली में एतमाद जो वोट वठण लाइ राब्ता तेज़ करे छॾिया। PTI जे पार्लियामानी पार्टी जो इजलास तलब। इतिहाद जमायतुनि जी MNAs खे बि इजलास में शिरकत जी दावत। नए चुनियल सेनेटर यूसुफ रज़ा गीलानी सां जमायत इस्लामी के अमीर सिराजुल हक जो फोन ते राब्तो। सिराजुल हक पारां यूसुफ रज़ा गीलानी के सेनेटर चूंडण ते वाधायूं। जमायत इस्लामी के अमीर पारां सेनेट चेयरमैन की चूंड में यूसुफ रज़ा गीलानी के हिमायत की ख़ातिरी कराए छॾी। सेनेट चूंडनि में GDA सां बैसाघाती कंदड़ PTI मेंबरनि जा नाला साम्हूं अची विया। सिंध असेंबली जे इजलास दौरान MPA रज़ाक राहिमू दावा कई आहे त PTI पारां करीम बख्श कबोल, राबिस्तान खान, उमर अमारी, सचानंद, बिलाल गफ़ार समेत 7 ॼणनि जा नाला ॾिना विया हुआ त उहे सदरुद्दीन शाह राशदी खे वोट ॾींदा, पर उन्हनि मेंबरनि सदरुद्दीन शाह राशदी खे वोट न ॾिनो। सेनेट चूंडनि खां अॻु हिकु ॾींहुं अॻु जेको कुझु बि थियो उहो दुरुस्त न हो। ऐवान जो तक़दुस बहाल कयो वियो। जंहिंखे विढ़ण जो शौक़ु आहे ॿाहिरि वञी विढ़े। ऐवान में ईअं लॻी रहियो हो ॼण का शूटिंग हली रही हुजे। तव्हांखे सिक्योरिटी एहलकारनि खे धमकियूं ऐं गारियूं ॾियो था, जेकॾहिं हाणे कुझु थियो त उन ते क़दम खंयो वेंदो। सिंध असेंबली जे इजलास दौरान स्पीकर आगा सिराज दुरानी जी रोलिंग। वज़ीर आज़म के इलेक्शन कमीशन खिलाफ न ॻाल्हाइण घुरिजे हा। वज़ीर आज़म जो इलेक्शन कमीशन बाबति बयान तौहीन जे ज़िमरे में अचे थो। वज़ीर आज़म खे कंहिं ग़लति मालूमात फ़राहम कई आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो कराची में मीडिया सां ॻाल्हियो। NA 75 डस्का जी नंढी चूंड कलअदम करार ॾियण बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो वियो। PTI उम्मीदवार अली असजद मलिही इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। इलेक्शन कमीशन में यूसुफ रज़ा गीलानी की कामयाबी जो नोटिफिकेशन रोकराइण लाइ दरख़्वास्त। धांधली इल्ज़ाम में मरियम नवाज़ ऐं अली गीलानी ख़िलाफ़ कार्रवाई की इस्तदा। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त अदालत जे हुकुम बावजूद जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल न कई वई। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल न करण तौहीन अदालत आहे। यूसुफ रज़ा गीलानी की कामयाबी जो नोटिफिकेशन जारी न कयो वञे। CM हाउस कराची में पुलिस ऑफिसरन के रैंक लगाइण वारी तकरीब। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरक्की माणींदड़ ऑफिसरन के रैंक लगाया। वॾे वज़ीर तरक्की माणींदड़ पुलिस ऑफिसरन के वाधायूं ॾींदे चयो आहे त सिंध में पुलिस निज़ाम बहितर आहे। उन में वधीक महिनत सां कमु करणो पवंदो। असां पुलिस के बहितर सहूलियतूं ॾिनियूं आहिनि ऐं वधीक मज़बूत कंदासीं। सिंध हाई कोर्ट PTM जे अॻवान अली वज़ीर ऐं मोहम्मद शेख जी ज़मानत ऐं केस ख़ारिज करण बाबति दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। जैकबाबाद में मासूम बाड़ी सां मुबैना जिनसी ॾाढाई जो इंकशाफ थियो आहे। मुतासिर नेंगरी जे वालिद जी फ़रियाद ते जवाबदार अब्बास शाह ख़िलाफ़ केस दाख़िल। डॉक्टरनि पारां नेंगरी सां ॾाढाई जी तस्दीक़।
नूरियाबाद में जो कराची का सखर वींदड़ बिन गार्डन में टक्कर हादसे में बजना फौत केतिरा ई ज़ख़्मी फौतन जी सुञाणप मोहम्मद यूसुफ ज़ैदी ऐं शाहरुख तौर थी। सांगड़ भरसा पाइपलाइन में तेल चोरी करण दौरान बाहि लगन सबब सड़ी ज़ख़्मी थियल नेक मोहम्मद चांडियो ज़ख़्मनि जो सूर न संदे कराची के अस्पताल में फौत थी वियो। बाहि वारे वाक़िए में फौतन जो अघु थी वियो। बहार जे आमद ते मीरपुर ख़ास में ज़िले इंतजामिया पारा 3 ॾींहनि वारी गुलन की नुमाइश लगाई वही। सुभाणे ताईं जारी रहंदड़ नुमाइश में 200 खां वधीक क़िस्मनि जे रंग बिरंगी गुलन जा स्टॉल सजाया विया। नुमाइश में ॿारनि जे लाइ झूलनि समेत मुख़्तलिफ़ खाधे पीते जी शयुनि जा स्टॉल पिणु लगाया विया।